दोस्तों, सिंध में ब मशहूर मज़ाया ऐं फ़नी क़िस्म जा नारा पाण खे ॿुधण में ईंदा आहिनि। मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया, केर जाॻिया सिंधी जाॻिया, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं। इन खां का वधीक दुनिया में ॿी जहालत कान्हे। सिंध खे पीपला, पंजाबी, फेडरल गवर्नमेंट सभु खाई आहे। सिंध तबाह थियल आहे, बर्बाद थियल आहे, ऐं पाण चऊं था मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया। इहा जहालत सिंधी कॾहिं जाॻंदा? तव्हां कॾहिं जाॻंदो? तव्हां पंहिंजे हक़नि जे लाइ कॾहिं मरंदो, कॾहिं विढ़ंदो? ख़ाली हवाल न कयो त मरसूं मरसूं जाॻिया जाॻिया, इहे ख़ाली हवाल आहिनि। जेको बि घरां निकिरे थो मूं वांगुरु, जेको बि घरां कावड़िजे थो ईअं चवंदो आहे त मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया। पाण कुझु कयूं कोन था, ख़ाली हवाल। सिंध खे हिकु प्लानिंग तहत पंजाबी सिंध खे कीअं तबाह कनि था। कराची शहर, कराची सिंध जो दिलि ऐं शहर, ईंदड़ 15 खां 20 सालनि में कराची बिल्कुलु तबाह थी वेंदो। जीअं सिंध जा 2 तारीख़ी शहर तबाह थिया, जीअं 2 शहर, हिकु ठट्टो, ॿियो शिकारपुर। ब्रिटिश दौर में, अंग्रेज़ दौर में, तक़रीबन अॼु खां 150 साल अॻु में शिकारपुर ऐं ठट्टो सिंध जा, हिकु त तइलीम जे लिहाज़ खां, ॿियो कारोबार जे लिहाज़ खां, बिज़नेस जे लिहाज़ खां बरे सगीर जा तमामु 2 वॾा शहर हूंदा हुया। पर अॼु कीअं तबाह थी आहे, किथे आहे ओ शिकारपुर, किथे आहे ओ ठट्टो। त ईंदड़ 15 सालनि में कराची ईअं तबाह थी वेंदो। इहो ख़बर अथव कीअं? छो त कराची अॼुकल्ह PIA जो हब आहे, PIA, ऐं उनखे पंजाबी ट्रांसफर कनि था इस्लामाबाद, लाहौर। तक़रीबन 90 सैकड़ो कराची मां उहे जहाज़, उहे फ्लाइट्स, क्रू मेंबर्स, पायलट्स, इंजीनियर्स, हेवी मशीनरी पंजाबी सभु खणी आया था। उहे इस्लामाबाद, लाहौर, फैसलाबाद, रावलपिंडी, मियांवाली। सिर्फ़ कराची खां 2 फ्लाइट वञनि था यूरोप, यानी कि जर्मनी, इटली, बर्तानिया, स्विट्जरलैंड, स्पेन, फ्रांस। ऐं लाहौर, इस्लामाबाद मां 25 खां 30 जहाज़ यानी फ्लाइट्स वेंदा आहिनि। हालांकि कराची हब आहे माशी लिहाज़ खां, इकनॉमिक एक्टिविटीज़ खां, उते कारोबार, उते इन्वेस्टमेंट, उते जेको आहे सो कंपनियूं। हाणे उतां सिर्फ़ 2 फ्लाइट वञनि था यूरोपियन कंट्रीज़ में, ऐं इस्लामाबाद ऐं लाहौर खां 25 खां 30 फ्लाइट वेंदा आहिनि हिकिड़े हफ़्ते में। माना तव्हां मजबूर कयो था, माना कराची जे शहरियुनि खे, वापारी तबिके खे, बिज़नेसमैन खे, या जेका हुते इन्वेस्टमेंट आहे, जेकी कंपनियूं आहिनि फॉरेन कंट्रीज़ जूं, उनखे तव्हां मजबूर कयो था त उहे पंहिंजा इहे इन्वेस्टमेंट, पंहिंजो पैसो, पंहिंजूं कंपनियूं या त कनि शिफ्ट इस्लामाबाद या लाहौर, या हलिया वञनि कंहिं फॉरेन कंट्रीज़ में। उहे त सिंध खे हथ सां तबाह कयो थो वञे इहो। ऐं मां हैरान आहियां, कंहिं बि गैरतमंद पंहिंजे MNA या पंहिंजे MPA या पंहिंजे सेनेटर इन मौज़ू ते को बि स्पीच, को बि बहस कोन कयो आहे। ऐं पाण चऊं था त मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया। ख़ुदा जे वास्ते यार, ए हवाल प्रोग्राम न कयो, अमली कमु कयो, अमली कमु कयो। उनखां बाद में पंहिंजा ॿेट, पंहिंजा जज़ीरा, पंहिंजा आइलैंड्स अरेबियन सी में उते कमु हले पियो। सिंध जे ॿेटनि जे मथां कमु हले पियो, कब्ज़ो थी वियो आहे। ऐं पाण चऊं था जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया, केर जाॻिया, मरसूं मरसूं। इहा जहालत आहे। हाणे थर जो कोयलो, थर में कोयलो, मिठी थर पार कर, किरोड़े न, अरबें रुपया न, डॉलर, एतिरो कोल आहे सिंध में, एतिरो कोल आहे थर जे अंदरि। हाणे उहे सभु पंजाबी पाण खाई वञनि था पिया। थर जा ॿार मिठी थर पार कर, उते का बि डेवलपमेंट कोन्हे, उते का बि सहूलियत कान्हे, नई तइलीम, नई सिहत वग़ैरह। उते ॿार हाणे बि बुख मरनि था। कोल पंहिंजो, पंहिंजा असासा, पंहिंजा वसाइल, मरूं पाण उन बुख था।
खाइनि पंजाबी, वरी पाण चऊं जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया, केरु जाॻिया। इहा जहालत आहे। हाणे इन जहालत खां पाण खे निकिरणु खपे। सिंध जे अंदरि स्कूल बंदि थियल, नवाब कबाइली जहिड़ा सरदार कारोकारी जहिड़ो हिकिड़ो उधो हिकिड़ो ग़लति निज़ाम, ऐं पाण चऊं था त जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया, केरु जाॻिया सिंधी जाॻिया। इन खां वधीक का दुनिया में ॿी जहालत आहे ई कोन। ही जेको एकता ॾींहुं पाण मल्हायूं था, कल्चर डे, एकता ॾींहुं, अगरि एतिरो नचणु, रस्तनि ते निकिरणु, टपा ॾियणु, डांसूं करणु, अगरि इहो अथव रौशो, माण्हू अथव रौशे कोरिया। इन रौशे जे ख़ातिर, नचण जे लाइ, डांस करण जे लाइ हर को माण्हू ॿाहिरि थो निकिरे। नंढा वॾा, अमीर ग़रीब, डॉक्टर, इंजीनियर्स वग़ैरह सभु ॿाहिरि निकिरनि था। पर अगरि इहे सभु माण्हू, इहे सभु सिंधी गैरतमंद, अगरि इहे सभु सिंधी पंहिंजे हक़नि जे लाइ ॿाहिरि निकिरनि, हड़ताल कनि, ख़ुदा जो कसम आहे सिंध में इनकलाब अची वेंदो। तारीख़ में सभिनि खां वॾो इनकलाब सिंध में ईंदो। अगरि इहे सिंधी बजाए के डांस कनि, नचनि रस्तनि ते, अगरि पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारनि, त सिंध में इनकलाब अची वेंदो।